प्यारा ॿारो ही आहिनि थैलियूं प्लास्टिक जूं हिननि मां असांखे इलाही नुक़सानु थिए थो ख़ासि तौर ते जॾहिं असीं आम उछलाए छॾींदा आहियूं त इहे वञी गटर नालनि में पवनि थियूं ड्रेनेज में पवनि थियूं पोइ थैलियुनि जे करे छा थिए थो इहो पाणी रुकिजी थो वञे सही आहे हाणे असांखे करिणो इहो आहे हाणे तव्हां ॾिसो थैलियुनि खे असीं छॾियूं था मिसाल ते छॾियूं था त छा थो थिए हा हिकु जॻह खां ॿी जॻह ते ई उॾामूं हाणे तव्हां ॾिठो त ही थैलियूं असां ईअं रखियूं त उॾामी वियूं ईअं हिकु जॻह खां ॿी जॻह ते उॾामी वञनि थियूं सही आहे हाणे इन्हनि जे फैलाव खे असांखे रोकणो आहे रोकण जो हिकिड़ो आसान तरीक़ो आहे मिसाल तौरु असां ही थैली वरिती ठीकु आहे हिनखे छा कंदासीं वटींदासीं वटे असां हिनखे ॾींदासीं छा असांजे हिकिड़ी ॿ गंढ ॾियण सां इन जो थैली जो फैलाव रोकिजी वेंदो त असांजा जेको गंद किचिरो घणो वधे थो ऐं असांजूं नालियूं खुलियल नालियूं जेके बंदि थियनि थियूं उहे बि कोन थींदियूं ठीकु आहे ॾिसो बाबा थी वियो हाणे असां हिननि खे रखंदासीं खुलियूं थैलियूं आहिनि ऐं हिन जी भेट में अची रखूं था खुली थैली आहे ऐं हीअ असां रखूं ॾिसो हाणे कंहिंजो फैलाव वधे थो छा थियो खणो मथे छा थियो बाबा न हीअ जेके कीअं ख़ाली पियल उॾामी वियूं त प्यारा ॿारो तव्हां ॾिठो छा ॾिठो त हीअ जेका गंढ ॾिनीसीं छा थियो इहा थैली कान उॾायूं ऐं हीअ जेके ख़ाली थैलियूं हुयूं छा थियो उॾामी